अस्सलाम वालेकुम। सुबुह जा थिया आहिनि 9:30 ऐं सुबुह सवेर मुंहिंजे किचन जी हीअ हालति हूंदी आहे। अॼु आहे अंगारो, सभु ॿार हलिया विया ऐं कम वारी मासी असांजी अञा न आई आहे, अची वई, वॾी हयाती अथसि। हिते जेको आहे पालक खे बॉइल थिए, राति जो कटे छॾी मां सुराण मिली करे, सुबुह जो धोई हिनखे बॉइल कयो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों मां खणंदमि सैनिटाइज़र ऐं मासीअ जो कंदमि इस्तक़बाल। 11:15 थिया आहिनि। कम वारी माई हली वई, खीर ते कढ़ण लाइ रखियो आहे ऐं उनखां सवाइ हीअ पालक पहिरीं त पखो हलाए देगड़ीअ में थधी कयमि, उनखां पोइ हिसा करे ऐं मां हिननि बॉक्सिस में विधा आहिनि, ठरी विया आहिनि ऑलमोस्ट। हाणे मां हिननि खे कंदमि अंदरि। उनखां सवाइ अॼु मां पंहिंजी किताब मां कुझु सेखारण थी चाहियां त वीडियो ठाहींदमि। हीअ गुल मां ठाहिणु सेखारींदमि अॼु। पिस्ते जे खलनि जा गुल आहिनि, पिस्तनि जूं जेके खलूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे हीअं मिरर ते ऐं फ़ोटो फ्रेम्स ते ऐं गुलदान ते कंहिं बि सरफेस ते जंहिं ते तव्हांखे पसंदि अचे उन ते हणी सघजनि थियूं। सो इहो अॼु मां सेखारणु चाहियां थी, वीडियो ठाहिणु चाहियां थी। कुझु हिते शयूं कढी रखियूं आहिनि ऐं अञा कुझु सामान मूंखे कढिणो आहे। हिकिड़ी ॿी बि शइ तव्हां सां शेयर कयां। ॻोठ में हिकिड़ी असांजे छोकिरी आहे, हालांकि असां हुनजी इलाही दफ़ा हेल्प कंदा आहियूं, अलाह कंदो आहे मदद, असां केरु आहियूं, पर बाबा ग़रीब जी मोहबत खे वॾी शाबस आहे। हे 4 अहिड़ियूं पिंडियूं ठाराहे मोकिलियूं अथई मूं ॾे। सो बसि छा चवां हाणे मां, ऐं मना बि नथो करे सघिजे, मना कर त उहो ॾुख कंदियूं, हो वरी सम्झंदियूं त असां ग़रीब आहियूं, तंहिंजे करे असांजी जो गिफ्ट क़बूलु नथो पए। ऐं हक़ीक़त इहा आहे त अमीर त असां बि न आहियूं, पर हाणे मूंखे ॾुख थींदो आहे त हीअ शइ बि हुननि जी अगरि पैसनि सां सेल थी वञे त उन्हनि खे बि 2 पैसा मिली पवंदा न, पर बसि मोहबत जो को मुल्ह न आहे। त हीअ आयूं मूं ॾे तोहफ़े में, मूं चयो इहे बि तव्हां सां शेयर कयां। हीअ असल में आयूं के ॿियनि माइटनि वटि पियल हूं त मूं ताईं न पियूं पहुचनि, कोई खणी आयो होसि ताईं। सो नेट फाइनली मूं ताईं पुॼी वियूं, त अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी। सो हिननि जी महिनत खे सलाम आहे। ज़ाहिर आहे हिननि में असां खाई नथा सघूं, हिन में हिकु त प्लास्टिक जी कलर्ड शीट लॻियल आहे ऐं हीअ सितारा आहिनि, त हिन में पिंडियुनि में कुझु रखी नथो सघिजे मानी वग़ैरह। हा, इहो थी सघे थो त हिन में को टिश्यू पेपर, को नैपकिन विछाए ऐं पोइ असां हिन में कुझु ड्राई शयूं जेके आहिनि उहे रखूं, या मानी बि पोइ असां रखी था सघूं हिन जे मथां। सो बहरहाल हिननि जी मोहबत खे सलाम आहे। त हाणे मां पिस्तनि जूं खलूं ॻोल्हे अचां, अलाए किथे रखियूं आहिनि, यादि ई कोन्हनि मूंखे। सो उनखां पोइ ॾिसां थी त अॻियां छा थी कयां। 12:30 थिया आहिनि ऐं मां हीअ वीडियो ठाहे चुकी आहियां। गुल ठाहिया आहिनि मूं पिस्तनि जे खलनि मां। 3 खे त मूं मेटेलिक पेंट कयो आहे, हिकिड़े खे मां सनफ्लावर जे शेड में पेंट कयो आहे। सो इन जी वीडियो बि इंशाल्लाह मां सुभाणे शेयर कंदमि। अॼु जे व्लॉग में त हीअ मां शामिलु नथी कयां, ठीकु आहे। सो अॼु मां इहो कमु कयो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां पाण खे इलाही बहितर फील थी कयां, जंहिंजे करे मुंहिंजी दिलि चाहियो आहे त अॼु मां इहे कमु करे सघां। सो हीअ तमामु ख़ूबसूरत गुल आहिनि। हिननि खे कीअं कीअं इस्तेमालु कबो इहो बि मां वीडियो में ॿुधायो आहे, सुभाणे तव्हां इहो बि ॾिसी सघंदो। हिकु थियो आहे, थाम तक़रीबन ड्राई थी विया आहिनि, इहे अंदरि कंदमि हाणे। ऐं उनखां पोइ हिते थोरो सलाद कटींदमि ऐं बोड़ बि नाहे पचाइणो। राति जो टमाटनि वारो चिकन पचायो हो त उहो पियो आहे, अटो ॻोहियल आहे, त इहो लंच मुंहिंजो रेडी थी वेंदो हल्को फुल्को। सो सभिनी खां पहिरियों थाम अंदरि कयां। शाम जा थिया आहिनि 5:30, मां नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिन गोड़ खे इग्नोर कजो। ख़ैर सां ही जेके असांजे साम्हूं बिल्डिंग्स ठहनि थियूं, फुल टाइम गोड़ हूंदो आहे, हर वक़्तु कंस्ट्रक्शन हूंदी आहे माशाल्लाह सां, अलाह बरकत ॾे हिननि खे। सो मां हाणे ॾींदमि हिननि कुंडियुनि खे पाणी। ऐं हाणे इहा हालति आहे जो हर रोज़ु हिननि खे पाणी ॾियणो आहे, त हुते मिंट में हिननि जी मिटी ड्राई थी वञे। थोरी उस बि तेज़ु थियणु लॻी आहे ऐं हवा बि इलाही थी लॻे। हवा जो तव्हांखे अंदाज़ो हूंदो आवाज़ मां बि। ऐं हे बि ॾिसो, काफ़ी तेज़ हवा आहे, त मिटी जेका जल्दी ॿूटनि जी ख़ुश्क थी वञे। सो सभिनी खां पहिरियों मां हिननि खे पाणी ॾेई वठां। पाणी ॾेई आयमि कुंडियुनि खे ऐं राति जो पचाईंदमि चणनि जी दाल ऐं पालक। हीअ दाल सुराण भिॼाए वई आहे, पालक जा ही सुबुह मां हिसा करे रखिया, त इहो राति जो असांजो खाधो आहे। ऐं ॾिसां थी सघे थो हलंदे हलंदे कुझु ॿियो बि पची वञे। ऐं उनखां अलावा गरम मसालो ख़तमु थी वियो आहे मुंहिंजो पीठल, ऐं इहो हाणे मूंखे पीसणो आहे। मसाला कढां थी, मसाला सभु कढिया अथमि। ऐं हाणे जेको आहे मां कढी अलॻि अलॻि करे साफ़ु करे, जेके साफ़ु करण जूं शयूं आहिनि जीअं जीरो आहे, सुरह जीरी आहे, इन्हनि खे साफ़ु करे रखंदमि, सभु शयूं कढी अलॻि कंदमि ऐं पोइ पीसींदी इहे सुराण। ऐं मां सिर्फ़ु जमा करे हिकिड़े हंधि रखां थी। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे पीठल गरम मसाले जी तरकीब खपे त सिंधी गरम मसालो लिखो तव्हां, सिंधी गरम मसाला बाय नसरीन वफ़ाई, या
लिखो होममेड गरम मसाला बाय नसरीन वफ़ाई, त इहा तव्हांखे रेसिपी मिली वेंदी। सो हाणे मां मसाला हिननि मां कुझु सिलेक्ट कंदमि, कुझु साफ़ु कंदमि, त रेडी करे रखां त जीअं इहे पीसजी वञनि। ॾींहुं गुज़री वियो सॼो, सांझी नमाज़ पढ़ी छॾियमि। तव्हां सां ॻाल्हाइण खां पोइ हमेशह वांगुरु रुटीन इहो ई आहे त वञी मां राजी मानी ठाहींदमि। गरम मसालो सुराइण पीन छॾियो आहे ऐं बसर वसर कटे रखंदी त मां वञी जेको आहे सिर्फ़ु फाइनल कंदमि खाधे खे। ऐं दाल बॉइल करण लाइ रखी आई आहियां। इहा ई ज़िंदगी आहे, इहो रोज़ु आहे, इहो ई सुबुह आहे, इहा ई शाम आहे। उर्दू जो हिकिड़ो शेर आहे त सुबह होती है, शाम होती है, उम्र यूं ही तमाम होती है। सो ज़िंदगी ईअं ई गुज़रंदी आहे, सुबुह थींदो आहे, शाम थींदी आहे, राति थी वेंदी आहे, वरी सुबुह थींदो आहे, वरी शाम थींदी आहे। इहो चकर पियो थो हले। असां पिया था उन चकर में हिकिड़े नार जे ढगे वांगुरु गोल गोल घुमूं, छो त इहो ई जीअण आहे, इहा ई ज़िंदगी आहे। तव्हां सां जॾहिं बि मां हीअ वेही कचहरी कंदी आहियां हिन महिल, मुंहिंजे ज़हन में कुझु बि न हूंदो आहे, मुंहिंजो प्लैनिंग न हूंदी आहे, मां कुझु सोचे न आई हूंदी आहियां। ॻाल्हि मां ॻाल्हि जीअं मुंहिंजे ज़हन में ईंदी वेंदी आहे तीअं मां तव्हां सां उहा शेयर कंदी वेंदी आहियां। ऐं मूंखे सुठो लॻो त कुझु माण्हुनि चयो त जेके किताब मां पंहिंजा ॾेखारिया आहिनि, हुनुरमंद हथ बि ऐं पोइम्स वारो बि, सिंधी बैतनि वारो किताब, त किन चयो त असांखे खपे थो, पर हाणे मजबूरी इहा आहे त उहो अवेलेबल न आहे। बसि हिकिड़ी ॿ कापी मुंहिंजे घर जे लाइ पई आहे, पंहिंजे लाइ त मूंखे लाज़मी रखणी आहे, त यादि त रहे त मां कुझु कारनामो बि कयो ज़िंदगीअ में। ॿी ॻाल्हि त मूं जेके बि किताब छपिराया आहिनि न, सभु मूं पंहिंजे पैसनि सां छपिराया आहिनि। छो त मूं जहिड़े कंहिं बि नए लिखण वारे खे पब्लिशर लिफ्ट न ॾींदो कॾहिं बि। और सिर्फ़ु उन्हनि जा किताब छापींदा आहिनि जेके हॉट सेल हुजनि, उन्हनि जे लाइ घणे खां घणा माण्हू वठण लाइ तयारु हुजनि, ऐं असां जहिड़नि खे त हू सम्झनि था त कंहिं खाते में ई न आहिनि। सो का ॻाल्हि न आहे, त मूं पंहिंजे पैसनि सां इहे सभु किताब छपिराया आहिनि। रीसेंट मुंहिंजो किताबु जेको आख़िरी छपियो 2020 में, 19 में एंड में, साल ॾेढ पहिरियों, त उन ते मुंहिंजा तक़रीबन 65,000 ख़र्चु आयो। त मूंखे कपिड़नि ठाहिण जो शौक़ु न आहे, मूंखे ज़ेवरनि पाइण जो शौक़ु न आहे, मुंहिंजो ज़ेवर इहे मुंहिंजा किताब आहिनि। मुंहिंजो टारगेट हो त मां 6 किताब पंहिंजे क्रेडिट ते ज़रूरु रखंदमि। सो मुंहिंजे ख़्याल में 5 थी विया आहिनि या 6 थी विया आहिनि, यादि नथो अचे। त मूंखे शौक़ु इन्हनि शयुनि जो आहे, छो त मां ॿीहर मुंहिंजे लाइ छपिराइणु पॉसिबल न आहे, छो त मां पाण पंहिंजे ख़र्च सां छपिरायां थी। ऐं उन महिल मुंहिंजी जॉब हूंदी हुई, पंहिंजा पैसा हूंदा हुआ, मां जीअं चाहींदी हुअमि उन्हनि खे ख़र्चु कंदी हुअमि। ज़ाहिर हाणे मां रिटायर्ड आहियां, मां न चाहींदमि त मुंहिंजे इन्हनि शौक़नि जो बोझ जेको आहे मुंहिंजे ॿारनि ते पए। हुननि जी ज़िंदगी आहे, हुननि जा पंहिंजा ख़्वाब आहिनि, हुननि जी पंहिंजूं पसंदि जूं शयूं आहिनि। मां चाहींदमि उहो भले पंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारीनि, मुंहिंजा ख़्वाब मूं पूरा कया जेतिरा मूंखे पूरा करणा, ऐं सभु पूरा कया। ऐं हिकिड़ो मिर्ज़ा ग़ालिब जो शेर आहे उर्दू में, बाज वणंदो आहे मूंखे। मूं पहिरीं बि कॾहिं इहो पढ़ियो आहे, पंहिंजे ई हिननि कंहिं व्लॉग में पढ़ियो आहे, या कॾहिं न कॾहिं ते यूट्यूब ते पढ़ियो अथमि। हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। त मिर्ज़ा ग़ालिब चए थो त हज़ारे ख्वाहिशूं अहिड़ियूं आहिनि जो हर ख्वाहिश जे लाइ मुंहिंजो साहु पियो निकिरे, त जेकर हे बि थी वञे, हीअ बि थी वञे, हीअं बि हुजे, ठीकु आहे, हर ख्वाहिश पूरी करण जे लाइ बि साहु निकितो थो वञे। चए थो बहुत निकले मेरे अरमान, मुंहिंजा जेके अरमान आहिनि, मुंहिंजा जेके ख्वाहिशूं ॾाढियूं पूरियूं थियूं, लेकिन फिर बि कमु निकिले, पर पोइ बि घटि पूरी थियूं। त इहा इंसान जी जेका आहे फितरत अथव। सो अलहमदिल्ला मूंखे काई हसरत न आहे, कोई माना ईअं अधूरो कुझु न रहिजी वियो आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में। अलाह जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। मां पंहिंजे हस्बैंड जे हूंदे किताब लिखिया, उन मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई, कॾहिं रुकावट न थियो, कॾहिं न चयईं त पैसा थी ख़र्चु करे छा थी न न न न तो पाण हिकिड़ो इल्मी अदबी माण्हू हो, हुन वटि मुंहिंजे इन कम जो वॾो क़दुरु हो। ऐं उनजी ज़िंदगीअ में ई मां एग्ज़िबिशन्स कयमि, शयूं ठाहियमि, सेल कयमि, वॾा वॾा हॉल सजायमि। तव्हां सां बि थोरो घणो शेयर कयो अथमि उन्हनि मां। त मां पंहिंजा सभु अरमान पूरा कया। अधूरी तालीम हुई, जॾहिं मुंहिंजी शादी थी वई, मां पंहिंजी तालीम पूरी कई, जेतिरो चाहियां पई ऑलमोस्ट ओतिरो मां पढ़ियो। मां अॻियां एमफिल करणु पई चाहियां, पर इहो हुयो जो एमफिल करण जे लाइ मूंखे यूनिवर्सिटी वञिणो पिए हा, ऐं मां ऑलमोस्ट घर ते अकेली हूंदी हुअमि। मुंहिंजो हस्बैंड ऑडिट में हूंदो हो, त उहो त घर ते हूंदो ई न हो अक्सर, त मुंहिंजे लाइ पॉसिबल न हो त मां रेगुलर वञी सघां यूनिवर्सिटी हैदराबाद मां ॼामशोरे, ऐं ॿार घर ते अकेला छॾियां या कंहिंजे आसिरे। त मूं पोइ ख़्यालु
दिलि मां कढी छॾियो, का ॻाल्हि न आहे। त जेतिरो बि पढ़ियमि काफ़ी आहे, मां ख़ुशि आहियां उन मां इलाही। सो हसरतुनि जी त का हद न हूंदी आहे न। माण्हू ख़्वाब ओतिरा ॾिसे जेतिरा पूरा करे सघे। यकीन कयो, मां पाण एतिरा ख़्वाब ॾिसंदी आहियां, उहे ख़्वाब ॾिसंदी आहियां जंहिंजे पूरे थियण जी मूंखे पक हुजे। ऐं जंहिं ख़्वाब जे पूरे थियण जी मूंखे पक न हुजे, मां उन फॾे में पवंदी ई न आहियां, जो पोइ मां उदास थियां, ॾुखिजां या ख़्वार थियां, यादि में छॾे ॾियां। इन करे मां अहिड़ो कम ई न कंदी आहियां जंहिंमें मूंखे पक हुजे। मूंखे पहिरियों खां ख़बर पइजी वेंदी आहे त हे मां करे सघंदमि, मुंहिंजी हद में आहे, मुंहिंजी पहुच में आहे, ऐं हे मां करे ई न सघंदमि। इन करे मां उनखे ॾिसंदमि बि न, मां सोचींदमि बि न। त मुंहिंजे ख़्याल में मां इन शइ खे सही थी सम्झां। त अजायो सां। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं असांजूं ख़्वाहिशूं, असांजा ख़्वाब जाइज़ आहिनि, त उन जे लाइ ज़रूरु स्ट्रगल कजे ऐं उहे पूरा बि थी वेंदा आहिनि। बाक़ी हिकिड़ा अजाया शौक़ आहिनि, अगरि अजाई ख़्वाहिश आहे त उनजे पोयां न पइजे कॾहिं बि। ऐं सुठे कम में, नेक कम में अलाह बि बंदे जी मदद थो करे। सो बसि अॼु जो इहो हाल अहिवाल हुयो। ऐं कंहिं अदीअ लिखियो त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे मुंहिंजा पोइम्स जेके आहिनि उहे कोर्स जे बुक्स में छापणु घुरिजनि। शायदि अदी यास्मीन हुई, मां भुलिजां थी नालो। त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड त हाणे असांखे छा लिफ्ट कराईंदो, उते हिकिड़ा मख़सूस माण्हू आहिनि, या हो कुझु नओं कुझु ॻोल्हण बि नथा चाहिनि। मूंखे लॻे थो सालनि जा साल थी विया आहिनि, साॻिया किताब, साॻियूं शयूं। बहरहाल मां इन ते वधीक न ॻाल्हाईंदमि, उहो पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक आहिनि। बाक़ी प्राइवेट पब्लिशर्स, हिकिड़ो गाबा पब्लिकेशन हैदराबाद में आहिनि, उन्हनि मुंहिंजा इहे नज़म ॿारनि जा पहिरें खां 5 दर्जे ताईं, या मूंखे यादि नथो अचे ॿिए खां 8 दर्जे ताईं कुझु किताबनि में छापिया हुया। उहे किताब आहिनि मूं वटि, कोर्स जा बुक्स। उहे उन्हनि मूंखे हिकिड़ी कॉपी ॾिनी, त उहे मां वटि पिया आहिनि। पर इन ज़ख़ीरे मां जेको आहे न किताब कढणु वॾो ॾुखियो कमु आहे। सो मां कोशिशि कंदमि त मां कंहिं ॾींहुं कढां ऐं तव्हांखे ॾेखारियां। त अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो बि नंढड़ी ख़ुशी, नंढिड़ो फ़ख़ुरु हासिलु आहे त मुंहिंजा बैत कोर्स जी किताबनि में बि छपियल आहिनि। सो अलाह ॾाढो महिरबानी आहे। मूं जेका महिनत कई आहे उनजो क़दुरु थियो आहे दुनिया में, या मूं कोशिशि कई आहे त क़दुरु कयो वञे, क़दुरु करायो आहे मां, ख़ासि तौर ते जीअं मां किताब छपिया आहिनि। ऐं रिसेंट जेको मुंहिंजो किताबु आहे ॻाल्हि मां ॻाल्हि, उहो मां वटि आहे फॉर सेल। सो उहो अगरि केरु वठण बि चाहे त, पर मूंखे सम्झ में नथो अचे त माण्हुनि ताईं कीअं पहुचंदो ऐं माण्हुनि खां पैसा मूंखे कीअं पहुचंदा, छो त उन्हनि पैसनि में पब्लिशर जो बि हिसो आहे। त उहे कंहिंखे थोरा मां फ्री ॾिना आहिनि, जेके मूंखे मिलिया, मुंहिंजे हिसे जा हुया, उहे लाज़मी मां इलाही गिफ्ट कया आहिनि। सो अॻियां जी ख़बर न आहे त बाक़ी किताबनि जो छा थींदो। मूं वटि काफ़ी सारा अञा पियल आहिनि। विच में कोविड थी वियो, दुकान बंदि थी विया, हर शइ ख़तमु थी वई, त उन में सभु कुझु रहिजी वियो अध में। त बाक़ी हाणे रहियो मुंहिंजो कुक बुक, जेको हाणे जॾहिं छपिजे, उहो मुंहिंजे हथ में कोन्हे, मूं ॾेई छॾियो आहे, फ़ोटो कॉपी कराए मोकिले छॾी आहे, सभु हवाले कयो आहे हुननि जे पब्लिशर जे कमु। त उहे जीअं ई करे वठंदा तीअं तव्हां ताईं इतला पहुची वेंदो। ऐं ॿियो त अॼु सफ़ा गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे। तव्हां यकीन कयो, सुबुह सवेर खां मां कंटिन्यू पको थी हलायां। ऐं हीअ कॉटन जा कपिड़ा त हाणे ॾाढी गर्मी था कराइनि। हाणे लॻे थो त बसि सुभाणे खां लॉन जे कपिड़नि जो वारो ईंदो। सो कचहरी कयूं था ख़तमु, छो त कचहरी खुटंदी कोन, ऐं टाइम हाणे एतिरो आहे कोन, ऐं हिकु त ॻाल्हियूं वधी वेंदियूं, बोर थी वेंदो तव्हां। ॿियो त मूंखे वञी किचन में बि कमु करिणो आहे कुझु। ठीकु आहे। सो सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं ऐं मोकिलायूं था। ज़िंदगी रही, इनशा अल्लाह। त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।